कई पिया वफ़ाक़ी आईनी अदालत में 6 जजनि जी मुक़ररी जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो। जस्टिस अज़हर रिज़वी ऐं जस्टिस आमिर फारूक वफ़ाक़ी आईनी अदालत जा जज मुक़रर कया विया आहिनि। जस्टिस अरशद हुसैन शाह, जस्टिस रोसी खान बि आईनी अदालत जा जज हूंदा। जस्टिस बाकर नजफी ऐं जस्टिस करीम आगा बि वफ़ाक़ी आईनी अदालत जा जज मुक़रर कया विया। कानून वारी वज़ारत वफ़ाक़ी आईनी अदालत जे जजनि जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो। वफ़ाक़ी आईनी अदालत में 6 जजनि जी मुक़ररी जो नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। अवां खे ख़बर ॾियूं पिया वफ़ाक़ी आईनी अदालत में 6 जजनि जी मुक़ररी जो नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। जस्टिस अज़हर रिज़वी ऐं जस्टिस आमिर फारूक वफ़ाक़ी आईनी अदालत जा जज मुक़रर कया विया आहिनि। जस्टिस अरशद हुसैन, जस्टिस रोसी खान बि आईनी अदालत जा जज हूंदा। जस्टिस बागर नजफी ऐं जस्टिस करीम आगा बि वफ़ाक़ी आईनी अदालत जा जज मुक़रर कया विया आहिनि। कानून वारी वज़ारत वफ़ाक़ी आईनी अदालत जे जजनि जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो। वफ़ाक़ी आईनी अदालत में 6 जजनि जी मुक़ररी जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो। वफ़ाक़ी आईनी अदालत में 6 जजनि जी मुक़ररी जो नोटिफिकेशन जारी कयो वियो। जस्टिस अज़हर रिज़वी ऐं जस्टिस आमिर फारूक वफ़ाक़ी आईनी अदालत जा जज मुक़रर कया विया आहिनि। जस्टिस अरशद हुसैन, जस्टिस रोसी खान बि आईनी अदालत जा जज हूंदा। जस्टिस बाकर नजफी ऐं जस्टिस करीम आगा बि वफ़ाक़ी आईनी अदालत जा जज मुक़रर कया विया आहिनि। कानून वारी वज़ारत वफ़ाक़ी आईनी अदालत जे जजनि जो नोटिफिकेशन जारी कयो आहे। वफ़ाक़ी आईनी अदालत में 6 जजनि जी मुक़ररी जो नोटिफिकेशन जारी कयो वियो। वफ़ाक़ी आईनी अदालत में 6 जजनि जी मुक़ररी जो नोटिफिकेशन जारी कयो वियो। जस्टिस अज़हर रिज़वी ऐं जस्टिस आमिर फारूक वफ़ाक़ी आईनी अदालत जा जज मुक़रर कया विया आहिनि। जस्टिस अरशद हुसैन शाह, जस्टिस रोसी खान बि आईनी अदालत जा जज हूंदा। जस्टिस बाकर नजफी ऐं जस्टिस करीम आगा बि वफ़ाक़ी आईनी अदालत जा जज मुक़रर कया विया आहिनि। कानून वारी वज़ारत वफ़ाक़ी आईनी अदालत जे जजनि जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो आहे। आईनी अदालत में 6 जजनि जी मुक़ररी जो नोटिफिकेशन जारी कयो वियो। वफ़ाक़ी आईनी अदालत में 6 जजनि जी मुक़ररी जो नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। जी नाज़रीन, अवां खे ॿुधायूं पिया वफ़ाक़ी आईनी अदालत में 6 जजनि जी मुक़ररी जो नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। वीडियो लिंक ते मौजूद आहे ब्यूरो चीफ इस्लामाबाद नज़ीर चारण। जी नज़ीर, आगाह कजो।